अस्सलाम वालेकुम संगत छा हाल आहे। उम्मीद हूंदी त सभु दोस्त ख़ुशि हूंदा। जीअं त तव्हां असांजो चैनल MS सिंधी व्लॉग ॾिसी रहिया आहियो। अॼु जो टूर असांजो जेको आहे नुशरफ रोड जो मेन चौक जंहिंखे अल्लाह वारो चौक चयो वेंदो आहे। हिन चौक जी इहा ख़ासियत आहे जो हितां 4-5 रस्ता लिंक रोड लॻंदा आहिनि, जंहिंमें नवाब शाह कराची सखर ऐं विरा रोड ऐं कंडिया रोड वञनि था। ॿी ॻाल्हि इहा, अॼु असां आयासीं अल्लाह वारे चौक ते बेनज़ीर जी न्याणी आसफ़ा भुट्टो अची रही आहे। अॼु जो व्लॉग तमामु तव्हांखे पसंदि ईंदो। तव्हां आख़िर में ॾिसंदव त खूनी माण्हू जंहिंखे बचायो नाले सां सुञातो वेंदो आहे, सिंधी ड्रामनि जो अदाकार, पथर दुनिया में हुनजो वॾो किरदारु आहे खूनी माण्हू, उहो बि तव्हांखे हींअर नज़र ईंदो। उन सां असांजी मुलाक़ात थी ऐं इहो ॾिठो आहे, इहो अथव खूनी माण्हू, तकिड़ो हलियो वियो। इन करे जो हुन वटि टाइम न हो, चई मुंहिंजी गाॾी निकिरण ते आहे, मां परे खां आयो आहियां। अदा हीउ ॾिसो अल्लाह वारो चौक, हींअर आसफ़ा भुट्टो ईंदी ऐं इहे आसफ़ा भुट्टा जा बैनर लॻा पिया आहिनि, तमामु प्रोटोकॉल सां रवानगी कंदी। तव्हांखे वधीक ॾेखारींदासीं। हीअ जेकी बिल्डिंग आहे इहा नौशहरे जी मेन बिल्डिंग, वॾे मां वॾी बिल्डिंग आहे। अल्लाह वारे चौक जी रौनक खे अञा वधीक हिन तब्दील कयो आहे। ऐं तव्हांखे ॾेखारियूं था, इहो जेको रस्तो ॾिसो था, इहो वञे थो कराची हैदराबाद एॾे थो वञी लॻे। ऐं हीउ जेको रस्तो आहे दोस्तो, इहो नवाब शाह ॾे आहे। तमामु बहितर नुशरफ रोड जी रौनक हिते शाम जे टाइम में तमामु घणो मज़ो हूंदो आहे। ऐं दोस्त ईंदा आहिनि घुमण, सेल्फियूं वग़ैरह फ़ोटू वग़ैरह हिते कढाईंदा आहिनि अल्लाह वारे चौक ते। जीअं त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो। हिन टाइम ताईं अल्लाह हाफ़िज़।